अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खे ॾहूं का ख़बर ॾींदालूं। ॾहूं भरिसां ॻोठ डॉक्टर मोहम्मद खान गोरजानी जे प्राइमरी स्कूल में सहूलियतुनि जी खोट, स्कूल जी बिल्डिंग बि ज़बूर थी वई। स्कूल में बुनियादी सहूलियतूं न हुजण करे ॾींहों ॾींहुं स्कूल वीरान थी रहियो आहे। स्कूल में पढ़ंदड़ 80 खां वधीक शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं ख़ौफ़ मां तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि। न बिजली, न पाणी ऐं न वरी ॿी का सहूलियत आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि ऐं स्कूल जे शागिर्दनि ॿुधायो त 1990 खां वठी स्कूल क़ाइमु आहे, पर सहूलियत न हुजण करे पढ़ंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं बि सख़्त परेशानी में मुब्तला आहिनि। इन्हनि चयो त बिल्डिंग खे हंधा हंधा ॾार पइजी विया आहिनि। कुझु वक़्तु अॻु बि चापर किरण सबबि ॿार सख़्त ज़ख़्मी थिए पिया, पर हाणे स्कूल हंधा हंधा मुकमल तौर ते ख़तमु थी चुको आहे। कंहिं बि वक़्तु वॾे हादसे थियण जो ख़दशो आहे। ॿारड़ा ख़ौफ़ हिरास में तालीम पढ़ण ते मजबूर आहिनि। असीं तालका कोट गुलाम मोहम्मद जे चूंडियल नुमाइंदनि ऐं तालीम खाते जे वज़ीर ऐं बाला ऑफिसरनि खां मुतालबो था कयूं त असांजे ॻोठ जे स्कूल खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि त जीअं शागिर्दनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।